ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 6/3/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, जीअं तव्हां आत्माउनि खे शरीर रूपी सिंघासन मिलियो आहे, ईअं बाप बि हिन दादा जे सिंघासन ते विराजमान आहिनि। उन्हनि खे पंहिंजो सिंघासन न आहे। प्रश्न: जीअं ॿारनि खे ईश्वर संतान जी स्मृति रहंदी आहे, उनजी निशानी छा हूंदी आहे? उत्तर आहे, उनजो सचो लव हिकु बाप सां हूंदो। ईश्वर संतान कॾहिं बि लड़दा झगड़दा न, उन्हनि जी को दृष्टि न वेंदी। जॾहिं ब्रह्मा कुमार कुमारियूं अर्थात भाउ भेण ठहिया आहियो त गंदी दृष्टि वञी न सघे। गीता छॾे ॾियो आकाश सिंघासन। ओम शांति। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि बाबा आकाश सिंघासन छॾे करे हाणे दादा जे धन में पंहिंजो सिंघासन ठातो अथई। उहो छॾे करे हिते अची करे वेठा आहिनि। इहा आकाश तत्व त आहे जीव आत्माउनि जो सिंघासन, है न। आकाश सिंघासन छॾे करे हाणे दादा जी तन में पंहिंजो सिंघासन ठातो अथई। उहो छॾे करे हिते अची करे वेठा आहिनि। इहा आकाश तत्व त जीव आत्माउनि जो सिंघासन आहे। आत्माउनि जो सिंघासन आहे उहो महतत्व, जिते तव्हां आत्माऊं बिग़ैर शरीर रहंदा आहियो। जीअं आकाश में सितारा खड़ा आहिनि, वैसे तव्हां आत्माऊं बि ॾाढी नंढियूं हुते रहंदियूं आहियो। आत्माउनि खे दिव्य दृष्टि बिग़ैर ॾिसी न सघंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान आहे, जीअं स्टार केतिरो नंढो आहे, वैसे आत्माऊं बि बिंदी मिसल आहिनि। हाणे बाप सिंघासन त छॾे ॾिनई, मथां जो बाबा सिंघासन त छॾे करे आया आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हां आत्माऊं बि सिंघासन छॾे करे हिन शरीर खे पंहिंजो सिंघासन ठाहींदा आहियो। मूंखे बि ज़रूरु शरीर खपे न, मूंखे सॾ ई कंदा आहिनि पुराणी दुनिया में। गीता न दूर देश जो रहण वारो, तव्हां आत्माऊं हिते रहंदा आहियो, उहा आहे तव्हां आत्माउनि ऐं बाबा जो देश। पोइ तव्हां स्वर्ग में वेंदा आहियो, जंहिंजी बाबा स्थापना कराईंदा आहिनि। बाबा ख़ुदि हुन स्वर्ग में न वेंदा आहिनि, ख़ुदि त वाणी खां परे वानप्रस्थ में वञी करे वेही रहंदा आहिनि। स्वर्ग में उन्हनि जी दरकार ई न आहे, उहो त दुख सुख सां न्यारा आहिनि। तव्हां त सुख में ईंदा आहियो त दुख में बि ईंदा आहियो, तव्हां सुख में ईंदा आहियो त दुख में बि ईंदा आहियो। बाबा चवनि था उहो त सुख दुख खां न्यारो आहे बाबा। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सभु ब्रह्मा कुमार कुमारियूं भाउ भेण आहियूं। हिक ॿ में को दृष्टि जो ख़्यालु न अचिणो खपे। हिते त तव्हां बाप जे सम्मुख वेठा आहियो, आपस में भाउ भेण आहियो न। पवित्र रहण जी युक्ति ॾिसो कहिड़ी आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। सभिनि जो बाबा हिकु ई आहे, त सभी ॿार थी विया न। ॿारनि खे आपस में लड़णो झगड़ो न खपे। हिन समय तव्हां ॼाणंदा असां ईश्वर संतान आहियूं। पहिरियों आसुरी संतान हुयासीं, पोइ हाणे संगम ते ईश्वर संतान ठहिया आहियूं, पोइ सतयुग में दैवी संतान हूंदासीं। उहो इहे चक्र जो ॿारनि खे मालूम पियो आहे न। तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियो, पोइ कॾहिं को दृष्टि वेंदी न। सतयुग में को दृष्टि थींदी आहे न, को दृष्टि रावण राज्य में थींदी आहे। तव्हां ॿारनि खे सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि न अचिणो खपे, ॿियो कोई बि यादि न अचिणो खपे। बाबा चवंदा आहिनि यादि न रहणी आहे। सभिनि खां जास्ती हिकु बाप सां लव थी वञे। मुंहिंजो त हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। सभिनि खां जास्ती हिकु बाप सां लव थी वञे। मुंहिंजो त हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। बाप चवंदा आहिनि ॿार हाणे तव्हांखे शिवालय में हलणो आहे। शिव बाबा स्वर्ग जी स्थापना करनि था न,
अधु कलप रावण राज्य हलो जंहिंसां दुर्गति खे पायो। रावण छा आहे, उनखे जलाईंदा छो आहियूं, इहे बि कोई ॼाणंदो न आहे। शिव बाबा खे बि न ॼाणंदा आहिनि। जीअं देवियुनि खे सजाए करे पूजा करे डुबोईंदा आहिनि न, शिव बाबा खे बि मिट्टी जो लिंग ठाहे करे, शिव बाबा जो बि मिट्टी जो लिंग ठाहे करे पूजा करे पोइ डुबोईंदा आहिनि। शिव बाबा जो मिट्टी जो लिंग ठाहे पोइ पूजा आदि करे पोइ मिट्टी में मिलाए ॾींदा आहिनि। देवियुनि खे त पूजा करे डुबोईंदा आहिनि। शिव बाबा जो बि मिट्टी जो लिंग ठाहे करे पूजा आदि करे पोइ मिट्टी में मिलाए ॾींदा आहिनि। वैसे रावण खे बि ठाहे करे ज़िंदा जलाए ॾींदा आहिनि। शिव बाबा खे डुबोईंदा या जलाईंदा न आहिनि, मिट्टी में मिलाए ॾींदा आहिनि। सम्झंदा कुझु न आहिनि। चईंदा आहिनि रावण राज्य आहे, राम राज्य स्थापना थियणो आहे, है न, राम राज्य स्थापना थियणो आहे। गांधी जी बि राम राज्य चाहींदा हुया, त हिन जो मतिलबु आहे कि हिते रावण राज्य आहे। जो ॿार हिन रावण राज्य में कामचिता ते वेही जली विया आहिनि, बाप अची करे वरी खां उन्हनि ते ज्ञान वर्षा कंदा आहिनि, सभिनि जो कल्याण कंदा आहिनि। जीअं सुकी ज़मीन में बरसाति पवण सां घास निकिरी ईंदी आहे, तव्हां में बि ज्ञान जी वर्षा न हुजण जे कारण केतिरा कंगाल थी आहियो। हाणे पोइ ज्ञान वर्षा थींदी आहे, जंहिंसां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। तव्हां ॿार ग्रस्त व्यवहार में रहंदा आहियो, परंतु अंदर में ॾाढी ई ख़ुशी रहणी खपे। बाबा चवनि था कि ओहो शिव बाबा आहिनि, असांजे लाइ वरी का स्वर्ग जी दुनिया ठाहिनि। जीअं कोई ग़रीब जा ॿार पढ़ंदा आहिनि त पढ़ाई सां बैरिस्टर आदि ठही वेंदा आहिनि, त उहे बि वॾनि सां गॾु वेहींदा आहिनि, खाईंदा पीअंदा। भीलड़ी जी बि ॻाल्हि शास्त्रनि में आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, जंहिं सभिनि खां जास्ती भक्ति कई आहे उहे ई सभिनि खां जास्ती अची करे ज्ञान वठंदा। कल्ह बि बाबा इहा ॻाल्हि चई, सभिनि खां जास्ती शुरू खां वठी करे असां भक्ति कई, पोइ असांखे ई बाबा स्वर्ग में पहिरियों मोकिले ॾींदा आहिनि। ये ज्ञान युक्ति यथार्थ ॻाल्हि आहे। बराबरि असां ई सो पूजियासीं, पोइ पुजारी ठहिया आहियूं, हेठि उतरंदा वेंदा आहिनि। ॿारनि खे सॼो ज्ञान सम्झायो आहे। हिन समय ई सॼी दुनिया नास्तिक आहे, बाप खे न ॼाणंदी आहे, नीति चई ॾींदा आहिनि। अॻियां हली करे सन्यासी आदि सभु अची करे आस्तिक ज़रूरु ठहींदा। कोई हिकु सन्यासी अची वञे त बि उन्हनि ते सभी विश्वास थोरी कंदा, है न। कोई हिकु सन्यासी अची वञे त बि उन्हनि ते सभी विश्वास थोरी कंदा। चईंदा इन्हनि ते बीके जो जादू लॻायो आहे, उन्हनि जे चेले खे गद्दी ते विहारे उन्हनि खे उड़ाए ॾींदा। जीअं सन्यासी हीअं चईंदो बाबा ज्ञान जे लाइ, त उनखे उड़ाए करे ॿिए खे विहारे छॾींदा। ईअं ॾाढा सन्यासी तव्हां वटि आया आहिनि, पोइ गुम थी वेंदा आहिनि। इहो वॾो वंडरफुल ड्रामो आहे न। हाणे तव्हां ॿार आदि खां वठी करे अंत ताईं सभु ॼाणंदा आहियो। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार धारणा करे सघंदा आहिनि। बाबा वटि सॼो ज्ञान आहे, तव्हां वटि बि हुजिणो खपे। दिन प्रतिदिन केतिरा सेंटर्स खुलंदा रहंदा आहिनि। ॿारनि खे ॾाढो ई रहमदिल ठहिणो आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे मथां बि रहमदिल ठहो, बेरहमी न ठहो। पंहिंजे मथां रहम करिणो आहे। कीअं, उहो बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाबा खे यादि करे पतित खां पावन ठाहिणो आहे, पोइ कॾहिं पतित ठहिण जो पुरुषार्थ न करिणो आहे। दृष्टि ॾाढी सुठी खपे। असां ब्राह्मण ईश्वर जा संतान आहियूं। ईश्वर असांखे अडॉप्ट कयो अथई। हाणे मनुष्य खां देवता ठहिणो आहे न।
पहिरियों सूक्ष्म वतन वासी फ़रिश्तो ठहींदासीं। हाणे तव्हां फ़रिश्ता ठहो था न। सूक्ष्म वतन जो राज बि ॿारनि खे बाबा सम्झायो अथई। हिते टॉकी आहे न, सूक्ष्म वतन में आहे मूवी, मूल वतन आहे साइलेंस। सूक्ष्म वतन आहे फ़रिश्तनि जो। जीअं घोस्ट खे छाया जो शरीर हूंदो आहे न, आत्मा खे शरीर न मिलंदो आहे त भटकदी रहंदी आहे। उन्हनि खे घोस्ट चइबो आहे। उन्हनि खे न अखियुनि सां बि ॾिसी सघंदा आहियूं। इहे पोइ सूक्ष्म वतन जा फ़रिश्ता आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन, इन्हनि जो ज्ञान तव्हांखे ज्ञान आहे त फ़रिश्ता छा कंदा आहिनि, सभिनि जी मदद कंदा आहिनि। बाक़ी उहे जो आत्मायूं हूंदियूं आहिनि, उहा उन्हनि खे जेसिताईं शरीर न मिले, उन पाठ सां मुक्ति न मिले, तेसिताईं उन्हनि खे भटकणो पवंदो आहे। त बाबा असांखे चवनि था कि इहे सभु ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन, इन्हनि जो तव्हांखे ज्ञान आहे। हलंदे फिरदे बुद्धि में सॼो ज्ञान रहणो खपे। असां असुल मूल वतन जा रहवासी आहियूं। हाणे असां हिते ईंदा आहियूं वाया सूक्ष्म वतन। बाबा सूक्ष्म वतन हिन समय ई रचंदा आहिनि। पहिरियों सूक्ष्म, पोइ स्थूल खपे। हाणे आहे संगम युग। इनखे ईश्वरी युग चईंदासीं, उन्हनि खे दैवी युग चईंदासीं। इहो आहे ईश्वरी युग, उहो आहे दैवी युग। इन्हनि खे ईश्वर युग चईंदासीं। कहिड़ो, संगम युग। ई संगम युग आहे ईश्वर जो युग। हिते ईश्वर अची करे असां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। उहो आहे देवी देवताउनि जो युग। तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। कुदृष्टि वेंदी आहे, पोइ ऊच पद पाए न सघो। हाणे तव्हां ब्राह्मण ब्राह्मणियूं आहियो, पोइ घर वञण सां भुलिजणो न खपे। तव्हां संग दोष में अची करे भुलिजी वेंदा आहियो। तव्हां हंस ईश्वरीय संतान आहियो। तव्हांजी कंहिंमें बि आंतरिक रग न वञणी खपे। असांखे कंहिंमें बि मोह न हुजणो खपे। भले कोई विद्यार्थी आहे, जिज्ञासु आहे, अचे थो, अचणु छॾे छॾियईं त असां बसि हुन लाइ शुभ भावना शुभकामना करूं। हीअं न असां सोचूं असांजो विद्यार्थी हली वियो, बाबा जो एॾो सुठो हुयो, हली वियो, ड्रामा में जो आहे। अगरि रग वेंदी त चईंदासीं मोह जी बंदरी। तव्हांजो धंधो ई आहे सभिनि खे पावन ठाहिणु। तव्हां आहियो विश्व खे स्वर्ग ठाहिण वारा। किथे उहा रावण जी आसुरी संतान, किथे तव्हां ईश्वरीय संतान। तव्हां ॿारनि खे पंहिंजी अवस्था हिकरस ठाहिण लाइ सभु कुझु ॾिसंदे हुए जीअं कि ॾिसंदा ई न आहियूं। इहो अभ्यास करणो आहे। इन में बुद्धि खे हिकरस रखणो हिमत जी ॻाल्हि आहे। परफेक्ट थियण में महिनत लॻंदी है न। इन में बुद्धि खे हिकरस रखणु, इन में हिमत जी ॻाल्हि आहे कि असांखे ॾिसंदे हुए बि असांजी मन में व्यर्थ संकल्प न अचनि, बुद्धि हेॾे होॾे न भटके। परफेक्ट थियण में महिनत लॻंदी आहे न। संपूर्ण ठहिण में टाइम खपे। जॾहिं कर्मातीत अवस्था थिए तॾहिं उहा दृष्टि वेहे त तेसि ताईं कुझु न कुझु खीच थींदी रहंदी आहे। इन में बिल्कुलु उपराम थियणो खपे। लाइन बिल्कुलु क्लियर हुजणी खपे। ॾिसंदे हुए बि जीअं तव्हां ॾिसंदा ई न आहियो, बसि बुद्धि बाबा वटि परम धाम में लॻायो। ॿुधंदे हुए बि जीअं असांखे ॿुधाए में ई नथो अचे। हा, कम जी ॻाल्हियूं ॿुधणो आहे, बाक़ी ॿुधण सां छा फ़ाइदो। अहिड़ो अभ्यास जंहिंजो हूंदो उहो ई उच पद पाईंदा। अहिड़ो अभ्यास जंहिंजो हूंदो उहो ई उच पद पाईंदा। हाणे उहा अवस्था थोरी आहे। सन्यासी त इन ॻाल्हियुनि खे सम्झंदा बि न आहिनि। हिते त ॾाढी महिनत लॻंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां बि हिन पुराणी दुनिया जो सन्यास करे वेठा आहियूं। बसि असांखे हाणे स्वीट साइलेंस होम में वञिणो आहे। ॿियो कोई जी बुद्धि में न आहे जेतिरो तव्हांजी बुद्धि में आहे। बसि असांखे हाणे स्वीट साइलेंस होम में वञिणो आहे।
ॿियो कंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। असां जेतिरो तव्हांजी बुद्धि में आहे, तव्हां ही ॼाणंदा आहियो हाणे वापसि वञिणो आहे। तव्हां ही ॼाणंदा आहियो कि हाणे असां सभिनि खे वापसि वञिणो। हाणे बाबा चवनि था शिव भगवान वाच्य बि आहे, उहो पतित पावन लिबरेटर गाइड आहे न। कृष्ण कोई गाइड न आहे। हिन समय तव्हां बि सभिनि खे रास्तो ॿुधाइण सीखंदा आहियो न, इन करे तव्हांजो नाम पांडव आहे। तव्हां पांडवनि जी सेना आहे न। हाणे तव्हां देही अभिमानी ठहिया आहियो, ॼाणंदा आहियो हाणे वापसि वञिणो आहे। ये पुराणो शरीर छॾिणो आहे। सर्प जो मिसाल आहे, भ्रमरी जो मिसाल आहे, इहे सभु तव्हांजे हिन समय जा ई आहिनि। तव्हां हाणे प्रैक्टिकल में आहियो न। उहा त इहे धंधो करे न सघनि। तव्हां ॼाणंदा आहियो इहे कब्रिस्तान आहे, हाणे वरी परिस्थान ठहिणो। कब्रिस्तान में सभु मुर्दा हूंदा आहिनि न। हिन समय सभी जीअं मुर्दा ई मुर्दा आहिनि। मतिलबु जीअं मुर्दे खे कुझु बि सुध बुध न हूंदी आहे, ईअं ई बाबा चवनि था हिन समय दुनिया वारनि खे कुझु बि सुध बुध ई न आहे। तव्हांजे लाइ सभु ॾींहं लकी आहिनि। तव्हां ॿार सदैव लकी आहियो न। गुरुवार जे ॾींहुं ॿारनि खे स्कूल में विहारिबो आहे, इहा रस्म हली ईंदी आहे। तव्हांखे हाणे वृक्षपति पढ़ाईंदा आहिनि। इहा आहे बृहस्पति जी दशा, तव्हांजी जन्म जन्मांतर हलंदी आहे। इहा बेहद जी दशा आहे। भक्ति मार्ग में हद जी दशायूं हलंदियूं आहिनि। हाणे आहे बेहद जी दशा, त पूरी रीति महिनत करणी आहे। हाणे असांजी बेहद जी दशा आहे। लक्ष्मी नारायण कोई हिकु न आहिनि, उन्हनि जी त डिनाइस्टी हूंदी, ज़रूरु ॾाढा राज्य कंदा हूंदा न। लक्ष्मी नारायण जी सूर्यवंशी डिनाइस्टी जो राज्य हलियो आहे। इहे ॻाल्हियूं बि तव्हांजी बुद्धि में आहिनि। तव्हां ॿारनि खे इहे बि साक्षात्कार थियो कि कीअं राज तिलक थींदो आहे। सूर्यवंशी पोइ चंद्रवंशियुनि खे कीअं राज्य ॾींदा आहिनि। माउ बाप ॿारनि जो पांव धोई करे राज तिलक ॾींदा आहिनि, राज भाग्य ॾींदा आहिनि। इहे साक्षात्कार आदि सभु ड्रामा में न हूंदा। इन में तव्हां ॿारनि खे मुंझण जी दरकार न आहे। तव्हां बाप खे यादि करो, सुदर्शन चक्रधारी ठहो, ॿियनि खे बि ठाहियो। तव्हां आहियो ब्रह्मा मुख वंशावली सुदर्शन चक्रधारी ॿार। ब्राह्मण सच्चा ब्राह्मण आहियूं। असां केरु आहियूं? ब्रह्मा मुख वंशावली सुदर्शन चक्रधारी सच्चा ब्राह्मण आहियूं। शास्त्रनि में सुदर्शन चक्र सां केतिरी हिंसायूं ॾेखारियूं अथनि। हाणे बाप तव्हां ॿारनि खे सची गीता ॿुधाईंदा आहिनि। इहे त कंठ करे वठणी खपे। केतिरो सहज आहे। तव्हांजो सॼो कनेक्शन आहे गीता सां गॾु। गीता में ज्ञान आहे त योग बि आहे। तव्हांखे बि हिकु किताबु ठाहिणो खपे। योग जो किताबु अलॻि छो ठाहिणो खपे? परंतु अॼुकल्ह योग बि ॾाढा नामाचार आहिनि, इन करे नाम रखंदा आहिनि ताकी मनुष्य अची करे सम्झनि। आख़िरी इहे बि सम्झंदा कि योग हिकु बाप सां लॻाइणो आहे। जो ॿुधंदा उहो पोइ पंहिंजे धर्म में अची करे ऊच पद पाईंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे पंहिंजे मथां आप ई रहम करिणो आहे। पंहिंजी दृष्टि ॾाढी सुठी पवित्र रखणी आहे। ईश्वर मनुष्य खां देवता ठाहिण लाइ एडॉप्ट कयो अथई, हिन करे पतित ठहिण जो कॾहिं ख़्याल बि न अचिणो खपे। ईश्वर संतान जो सदा नशो हुजणो खपे। ॿियो आहे संपूर्ण कर्मातीत अवस्था खे प्राप्त करण लाइ सदा उपराम रहणो। बाबा चई न हाणे अभ्यास करो, ॾिसंदे हुए बि ॾिखाए में न ॾे। सदा हिकु रस थी, हिक सां गॾु उथो वियो खाओ पीओ। इन दुनिया में सभु कुझु ॾिसंदे हुए बि न ॾिसणो आहे।
हाणे अहिड़ी अभ्यास सां अवस्था हिकरस ठाहिणी। हिन दुनिया में कुझु बि ॾिसजे हुए बि ॾेखार में नथो अचे। अहिड़ो अभ्यास सां अवस्था हिकरस ठाहिणी। वरदान हर कदम में पद्मनि जी कमाई जमा करण वारा सर्व खज़ाननि सां संपन्न व तृप्त आत्मा ठहो। जो ॿार बाप जी यादि में रही करे हर कदम उठाईंदा आहिनि, उहो कदम कदम में पद्मनि जी कमाई जमा करे वठंदा आहिनि। हिन संगम युग ते ई पद्मनि जी कमाई जी खान मिलंदी आहे। संगम युग जमा करण जो युग आहे न। हाणे जेतिरो जमा करणु चाहियो ओतिरो करे सघंदा आहियो। हिकु कदम अर्थात हिकु सेकेंड बि बिना जमा जो न वञे, अर्थात व्यर्थ न वञे। असांजो कोई संकल्प बोल कर्म व्यर्थ न वञे, कोई श्वास व्यर्थ न वञे, कोई सेकेंड व्यर्थ न वञे, कोई खज़ानो ज्ञान गुण शक्तियूं वेस्ट न वञे। असां चऊं पूरी दुनिया हिन समय शांत थी वञे त शांत थी वञे। बाबा चवनि था सॼो भंडार भरपूर आहे न, अप्राप्त न कोई वस्तु। ईअं संस्कार आहिनि। बाबा चवनि था अप्राप्त न कोई वस्तु। अहिड़ा संस्कार आहिनि। जॾहिं हाणे अहिड़ी तृप्ति व संपन्न आत्मा ठाहींदव तॾहिं भविष्य में अखुट खज़ाने जा मालिक ठहींदा। जॾहिं हाणे अहिड़ा तृप्त व संपन्न आत्मा ठहींदव तॾहिं भविष्य में अखुट खज़ाननि जा मालिक ठहींदा। त हाणे अहिड़ा तृप्त व संपन्न आत्मा ठहूं तॾहिं असां भविष्य में बि अखुट खज़ाननि जा मालिक ठहींदासीं। स्लोगन आहे कोई बि ॻाल्हि में अपसेट थियण जे बजाए नॉलेजफुल जी सीट ते सेट थी वञो। कोई बि ॻाल्हि में अपसेट न थियो। अपसेट भई इहो छो थियो, ईअं न थियणो खपे, ईअं इन खां त नॉलेजफुल जी सीट ते सेट थी वञो। भई जो थियो उन में छा कल्याण आहे, उन में छा सुठो आहे, इहे सोचे करे सदा शांति रहो। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। अधु कल्प ज्ञान ब्रह्मा जो ॾींहुं, अधु कल्प भक्ति ब्रह्मा जी राति। अधु कल्प आहे ब्रह्मा जो ॾींहुं, अधु कल्प आहे ब्रह्मा जी राति। हाणे राति पूरी थी सवेरो थियणो आहे। हाणे परमात्मा अची करे अंधियारे जे अंत करे सोजरे जी आदि कंदो आहे। ज्ञान सां आहे रोशनी, भक्ति सां आहे अंधियारो। गीत में बि चईंदा आहिनि हिन पाप जी दुनिया खां दूर काथे वठी हल, चित चैन हुते पायूं। इहा आहे बेचैन दुनिया जाते चैन न आहे। मुक्ति में न चैन आहे न बेचैन। सत्य त्रेता आहे चैन जी दुनिया जे सुखधाम खे सभी यादि कंदा आहिनि। त हाणे तव्हां चैन जी दुनिया में हलो था, हुते कोई अपवित्र आत्मा वञी न सघे। उहा अंत में धर्मराज जे डंडा खाई कर्म बंधन सां मुक्त थी शुद्ध संस्कार खणी वेंदा आहिनि। शुद्धि हुते न अशुद्ध संस्कार आहे न पाप आहे। त बाबा चवनि था कि हाणे हुते कोई अपवित्र आत्मा, त हाणे तव्हां चैन जी दुनिया में हलो था न, हुते कोई अपवित्र आत्मा वञी न सघे। काथे पंहिंजे घर पवित्र सुखधाम, पंहिंजे शांतिधाम ऐं सुखधाम में। सुखधाम जी ॻाल्हि मम्मा ॿुधाइनि था न कि सुखधाम में अपवित्र आत्मा कोई वञी न सघे। जो बि आत्मायूं हिते आहिनि ब्राह्मण धर्म में बी के आहिनि, हाफ कास्ट आहिनि, या जंहिंजो बि अंत में रहिजी वेंदो, उहो धर्मराज जा डंडा खाए कर्म बंधन सां मुक्त थी शुद्ध संस्कार खणी करे वेंदा। शुद्धि हुते अशुद्ध संस्कार न आहे न पाप आहे। जॾहिं आत्मा पंहिंजे असली बाप खे भुलिजी वेंदी आहे त इहा भूल भुलैया जो अनादि खेल हार जीत जो ठहियलु उहो आहे।
जॾहिं आत्मा पंहिंजे असली बाप खे भुलिजी वेंदी आहे त हीअ भूल भुलैया जो अनादि खेल हार जीत जो ठहियलु आहे। इन करे पंहिंजे हिन सर्वशक्तिवान परमात्मा द्वारा शक्ति वठी करे विकारनि ते विजय पायो। 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य वठो। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। तव्हांजे बोल में स्नेह बि आहे, मधुरता बि आहे। तव्हांजे बोल में स्नेह बि आहे त मधुरता बि आहे, महानता बि हुजे, सत्यता बि हुजे, लेकिन स्वरूप जी नम्रता बि हुजे। तव्हांजे बोल में स्नेह, मधुरता, महानता, सत्यता बि हुजे, लेकिन स्वरूप जी नम्रता बि हुजे। असांजा बोल स्नेह बि हुजे, स्नेहयुक्त, मधुरयुक्त, महानता बि हुजे, स्नेह में सत्यता बि हुजे ऐं नम्रता बि हुजे, स्वरूप जी नम्रता हुजे। निर्भय थी करे अथॉरिटी सां चओ, लेकिन बोल मर्यादाउनि जे अंदरि हुजनि। ॿई ॻाल्हियुनि जो बैलेंस हुजे। जाते बैलेंस हूंदो हुते कमाल ॾेखारे में ॾींदी। जाते बैलेंस हूंदो हुते कमाल ॾेखारे में ॾींदी। ऐं उहे शब्द कड़ा न मिठा लॻंदा। जेका माण्हू हीअं बैलेंस रखी चईंदा न, उन्हनि जा कड़वा शब्द बि उन्हनि खे मिठा लॻंदा। जीअं बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। बाबा कुझु बि चईंदा, भले बाबा सिर्फ़ु असांखे इशारो ॾींदा, असां में अवगुण आहे, असां में इहा कमी आहे, असांजी ग़लती आहे, लेकिन उहो कड़ा शब्द बि मिठा लॻंदा आहिनि। त अथॉरिटी ऐं नम्रता ॿिन्हिनि जे बैलेंस जी कमाल ॾेखारियो। अथॉरिटी बि हुजे ऐं नम्रता बि हुजे, ॿिन्हिनि जे बैलेंस जी कमाल ॾेखारियो। अथॉरिटी वारा बोल बि हुजनि, नम्रता वारा बि हुजनि। इहे ई बाप जी प्रत्यक्षता जो साधन आहे। तॾहिं ई बाबा प्रत्यक्ष थींदा। जॾहिं असांजा अहिड़ा बोल हूंदा, तॾहिं त माण्हू सम्झंदा न कि हिननि जी केॾी सुठी विशेषता आहे। ऐं जॾहिं उहे सम्झंदा भई इहे हिननि बाबा खे यादि कंदा आहिनि, त ज़रूरु उन्हनि जे दिमाग़ में ईंदो न कि हा, हिननि खे अहिड़ो ठाहिण वारो बाबा आहे। है न? तव्हांजे बोल में स्नेह बि हुजे, मधुरता बि हुजे, महानता बि हुजे, सत्यता बि हुजे, लेकिन स्वरूप जी नम्रता हुजे। निर्भय थी करे अथॉरिटी सां बोलो, चओ, लेकिन मर्यादाउनि जे अंदरि। ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे। जाते बैलेंस हूंदो उहो कमाल ॾेखारे में ॾींदो ऐं उहे शब्द कड़ा न लॻंदा, मिठा लॻंदा। त अथॉरिटी ऐं नम्रता ॿिन्हिनि जा बैलेंस जी कमाल ॾेखारियो। ये ही बाप जी प्रत्यक्षता जो साधन। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।